जहड़ो किथे ॾिठी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाय हाय हल राई तमसली दे खबर मुंह जहड़ो को ॾिठी। जिब्रील अर्ज़ो करे कल्लब तुम मशार कल अर्दे व मगारिबहा या रसूल अल्लाह। मशरक घुमियो आहियां, मगरब घुमियो आहियां, ओलह ओभर ॾखिण उत्तर फर्श खां अर्श ताईं, अर्श खां फर्श ताईं, पर लम अजदु अहसन मिनक या रसूल अल्लाह। मूंखे ख़ुदा जे इज़्ज़त ऐं अज़मत जो कसम आहे तो महबूब मोहम्मद जहिड़ो मूं ॾिठो ई कोन्हे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सभई जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मिसलक जा लफ़्ज़ आहिनि, मिसलक मुंहिंजा हबीब तो जहिड़ो मिसल त मूं ॾिठो ई कोन्हे। हिकिड़े शाइर चयो इन्ही हदीस जो तर्जुमो उर्दू में, एक रोज़ यूं कहने लगे जिब्रील से शाहे उमम, तुमने देखा है जहां बतलाओ तो कैसे हैं हम। अर्ज की जिब्रील ने ऐ महजबी तेरी कसम, आफा कहा गर्दीद अम मेरे बुता वर्जीद अम, बिस्यार खूबा दीद अम लेकिन तो चीजें दीगरी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कई हसीन ॾिठा थम, कई सोहणा ॾिठा थम, कई काबिल ॾिठा थम, कई कदावर ॾिठा थम, कई गोरा चिट्टा ॾिठा थम, कई कणक रंगा ॾिठा थम, कई सोहणा बाखलाक ॾिठा थम, कई दुनिया में ॾिठा थम या रसूल अल्लाह। पर तू चीज़े दीगरी, तू अञा का ॿी शइ। सुभान अल्लाह। तू जो मक़ाम अञा मथे आ, तो जहिड़ो न को ॼाओ आ, न को ॼमंदो, न को आयो आ, न को आमदो। हज़रत अली खे हिकिड़े माण्हू चयो अली जे जियो जे मोहम्मद करीम मूं कोन ॾिठो हो, तो ॾिठो हो, ॾे ख़बर कीअं हो मोहम्मद करीम। अली सही फरमाए तो लौ रअयतहू लकुल्त इन्नहू लशम्सु तालियतुन। छा तोखे ॿुधायां, बस एतिरो तोखे ॿुधायां थो, अगर तू मुस्तफ़ा खे ॾिसी हा त हबीब जे चेहरे ॾे ॾिसी चवी हा त हे मुस्तफ़ा जो चेहरो नाहे, सिजो भिरियो बीठो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। लकुल्त तू चवी हा इन्नहू शम्सु तालियतुन, ईअं तोखे नज़र अचे हा त जहिड़ो सिजो भिरियो बीठो आहे, जे सिज सॼे जहान खे रोशन कंदो आहे। पर सिज लहण खां पोइ वरी ऊंदाही थी वेंदी आहे। ख़ुदा जो कसम आहे मोहम्मद अरबी त सिज खां बि करोड़ दफ़ा वधीक मुनव्वर आहे। अहिड़ी हबीब जी रोशनी आहे जो जहान में ॾींहं जो त रोशनी, राति जो त रोशनी, पर मोमिन जी क़ब्र में बि रोशनी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बेशक माणिक मिट संदो में मुंहिंजो ऊंदाहीअ में सोजरो, हशर वेल हिसाब जे छॾे न वेंदो में, पोइ सारियूं सॾ कंदो मुंहिंजो कोहारल के चदणी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। चओ त मुंहिंजो महबूब बेमिसाल आहे, ॾाढे चओ मुंहिंजो हबीब बेमिसाल आहे। अखलाक में, किरदार में, शक्ल में, सूरत में, हसब में, नसब में। हिकिड़ी अजीब ॻाल्हि तोखे ॿुधायां, चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मज़ेदार सुभान अल्लाह कर त ॿुधायां। सुभान अल्लाह। हिकिड़ो किताब आहे जंहिंजो नालो आहे शिफाउल ग़राम फी तारीख़ बलदिल हराम। सुभान अल्लाह। मक्के शरीफ जी तारीख़ जो किताब आहे, अल्लामा फासी जो लिखियल आहे। मशहूर आहे हज़रत अल्लामा मोहम्मद शामी जंहिं महबूब जे सीरत ते किताब लिखिया सुबुलुल हुदा वर रशाद। ॾाढो प्यारो किताब आहे, ऐं हीउ जेको किताब आहे सो बि ॾाढो प्यारो किताब आहे। हाणे ॿ रातियूं अॻु में इहो किताब मां ईअं खोलियो कि जो खोलियुमि त कुदरत ख़ुदा जी इहा ॻाल्हि निकिरी आई जेका हाणे अॼु तोखे थो ॿुधायां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुंहिंजा मूंखे त अहिड़ी ॻाल्हि लॻी जो उनखे मां वरी बार बार पढ़ियो, वरी पढ़ियो, वरी पढ़ियो, वरी पढ़ियो, वरी पढ़ियो, वरी पढ़ियो। अहिड़ो मज़ो आयो जो अॻिते पाण छॾे ॾिनुमि, बार बार पढ़ंदो रहियुसि। मां त ईअं पियो सम्झां त मुंहिंजी दिलि खे ख़ुदा ठारे छॾे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मां सम्झां थो तुंहिंजी बि दिलि ठरंदी। बेशक इंशाअल्लाह त चओ इंशाअल्लाह। मोहब्बत वारनि जी दिलि ठरंदी ठरंदी।
साईं आशिक़ अली शाह त महबूब जे मुल्क में रही रही भरपूर थी आयो आहे, दिलियूं ठारे आयो आहे। असांखे उमेद हूंदी त ज़रूर साईं असांखे बि उते दुआउनि में यादि फरमायो हूंदो। ऐं मुंहिंजा दोस्त तूं बि अॼु महबूब जे ग़ुलामनि जी शान ॿुधण, महबूब जो शान ॿुधण आयो आहे, अल्लाह जे ॿारनि जी ज़ियारत करण आयो आहे। हबीब जी इहा ॻाल्हि मां तोखे ॿुधायां थो त दिलि ठराई त हिकिड़ो कमु मां चवंदोसां त मूंखे रुॻी दुआ कजां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। आउं कमज़ोर आहियां, ॾाढो ज़ईफ़ आहियां, मुंहिंजा दोस्त कम इल्म आहियां, काबू में कान्हे ॻाल्हि, पर जेकॾहिं मां थोरो घणो हलां थो त तव्हांजे दुआउनि जे सदके पियो हलां। सुभान अल्लाह। हाणे हीअ मुंहिंजे हबीब जे शान जी ॻाल्हि ॿुध, इंशाअल्लाह ताला मूंखे दुआ पियो कजां। सुभान सलात अल्लाह। मुझे साईं ते तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व सल्लम। हेॾे ॿुधो, इब्राहिम अलैहिस्सलाम खे हूं ॿ घर वारियूं घणियूं, ॿ, हिकिड़ी बीबी सारा, ॿी बीबी हाजरा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सारा इब्राहिम अलैहिस्सलाम जे खानदान मां चाचे जी न्याणी सौट हुई। सुभान अल्लाह। हाजरा धारी हुई ऐं बानी थी आई ही, बानी बि कंहिंजी, सारा जी। सुभान अल्लाह। कंहिंजी बानी थी आई? अरे सारा जी। हिकिड़े रस्ते में इब्राहिम सारा गॾु पिया अचनि, ज़ालिम बादशाह खे चुगली लॻी। हिकिड़ो नौजवान हसीन आहे, उन सां नौजवान औरत आहे, उन जल्दी हुकुम कयो त हिनखे मुंहिंजे हवाले कयो। मुंहिंजे इब्राहिम अलैहिस्सलाम खे धार वाड़े छॾियऊं। बीबी सारा ज़ालिम पंहिंजे कमरे में घुराई। सारा रब्बुल आलमीन जे दरबार में हथड़ा कया, ओ मुंहिंजा मौला, मां तुंहिंजे खलील जी अमानत आहियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिन ज़ालिम खां मूंखे बचाइजां। ज़ालिम जो अॻिते हथ वधायो, बुरी नियत सां सारा जी दुआ क़बूल थी वई। उहो ज़ालिम बेहोश थी तख़्त तां हेठि किरी पियो, गश थी वियो। वज़ीर आया, हथ पेर मटियऊं, होश में आयो, चई कढो हिनखे, कढो, हे जिन अलाए छा हिन मूं ते असरु कयो आहे जो मां बेहोश थी वियो आहियां। माण्हुनि चयो जिन नाहे, अल्लाह जे नबीअ जो नंगा, अल्लाह जे नबीअ जी घरवारी आहे, सालिह औरत आहे, तो बुरी नियत कई आहे, नतीजे में तोखे नुक़सान पियो आहे। उन चयो मूंखे माफ़ कजां, मूंखे दुआ कजां, मां तुंहिंजी इज़त खे कोन थो वेझो अचां। हाणे मुंहिंजी हिकिड़ी ॿी बि ख़िदमत क़बूल कर। हे मुंहिंजी हाजरा मुंहिंजी बानी आहे, ॾाढी सुहिणी आहे, ॾाढी हसीनो जमील आहे, सभिनी बाननि मां मूंखे प्यारी आहे। इहा बानी सारा मां तुंहिंजे हवाले थो कयां, हिनखे पाण सां वठी वञ। हाजरा खे वठी ॿाहिरि इब्राहिम अलैहिस्सलाम वटि आई। सारा चयो त हीअ मूंखे मिली आहे, पर मां तोखे थो ॾियां। हज़रत इब्राहिम चयो त मां हिनखे आज़ादु करे हिन सां निकाह थो कयां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अॻु में सारा, हाणे वरी हाजरा। पूरा थी वियो। अॻु में निकाह में कहिड़ी आहे बीबी? सारा। ॿिए नंबर ते निकाह में कहिड़ी आई बीबी? हाजरा। हाणे अॻे त हुई बानी, हाणे थी पई पहाज। पहाज सम्झो था? हा साईं। जंहिंजे घर में ॿी माई अचे, ॿी माई अचे। मर्द को हूंदो जो इंसाफ़ कंदो, जहिड़े तहिड़े जी जाइ नाहे। बेशक आहे या न? सही आहे। हिकिड़ी वीचारड़ी पई सॼो ॾींहुं काठियूं कंदी, गाह कंदी, हिकिड़ी वरी पलंग ते वेठी हूंदी। अल्लाह जो महबूब फरमाए थो, क़यामत जे ॾिहाड़े अहिड़ो माण्हू उथंदो त हुनखे अध रंगो थियल हूंदो, बाह सुकल, टंग सुकल, वाछ फिरियल, अख टेड़ी। अल्लाह पाक ज़ाहिर कंदो त ही उहो माण्हू आहे जेको ॿिनि ज़ालुनि जे विच ते इंसाफ़ न कंदो हो। सुभान अल्लाह। 4 शादियूं जाइज़ आहिनि, पर इन सूरत में जाइज़ आहिनि। फ़इल्लम तादिलू फ़वाहिदतन। अल्लाह जो क़ुरान फरमाए थो, अदालत नथा कयो, इंसाफ़ नथा कयो त पोइ हिकिड़ी आहे, चइनि जी इजाज़त नाहे। 4 तॾहिं हुजनि जॾहिं चइनी खे हिकु जहिड़ो, जहिड़ो सैंडल हुनजो आण तहिड़ो हुनजो आण, जहिड़ो कपिड़नि जो वॻो हुनजो तहिड़ो हुनजो, जहिड़ी घर में ड्यूटी हुन ते तहिड़ी हुन ते। 2 घर वारियूं आहिनि, 2 कमरा ठाहे, हिकिड़ी राति धार हिकिड़ी सां गुज़ार, ॿी राति ॿी सां धार गुज़ार। हिकिड़े
कमरे में ॿिन्हीअ खे गॾु रहण भी गुनाह हुआ, शरीयत में मना हुआ। इहो इंसाफ़ जे करे को करे त पोइ भली ॿ शादियूं करे टे कमरा ठाहे, चार कमरा ठाहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकाश असांजे मुस्लमाननि खे इंसाफ़ जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आमीन आमीन। ऐं पहाज पे जो साड़ भी ख़ुदा पियो बचाए। तौबा है तौबा। सारा भी पोड़ी थी वई, हाजरा भी पोड़ी थी वई। कुदरत मुझे खुदा जी ॿिन्हीअ खे पीरीअ में सारा के अल्लाह पाक इसहाक पुत्र ॾिनो, नबी चओ सुभान अल्लाह। हाजरा के अल्लाह पाक पीरीअ में पुत्र ॾिनो, हज़रत इस्माईल। सुभान अल्लाह। किस्सो घणो आहे पर मां असल मतिलब वारी ॻाल्हि कयां। सॼो त सिज लही वेंदो, ट्रेपरी भी कान थींदी। दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो, मतलब जी ॻाल्हि, इस्माईल अलैहिस्सलाम वॾो थियो, इसहाक अलैहिस्सलाम वॾो थियो, हिकिड़ो सारा जो ॿियो हाजरा जो। पर हाणे इन्ही विच में जॾहिं इस्माईल जवान थियो आहे, वॾो थियो आहे, त हाजरा गुज़ारे वई सारा जहिड़ी। सुभान अल्लाह। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, जॾहिं हज़रत इसहाक अलैहिस्सलाम जवान थियो, उनखे शादी थी, उनखे पुटड़ो ॼावा। हिकिड़े जो नालो रखियईं, चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। इसहाक अलैहिस्सलाम खे पुट ॼाओ, उनजो हिकिड़े जो नालो रखियईं हज़रत याकूब अलैहिस्सलाम। सुभान अल्लाह। ॿिए जो नालो रखियईं ईसू, ऐन ये स्वाद वाव, ईसू रज़ी अल्लाह ताला अन्हु। उहे ॿई पोटा इब्राहिम अलैहिस्सलाम जा, पर हाजरा जा न, सारा जा। सुभान अल्लाह। जागो था निंड अथव। हाँ साईं। छो त इसहाक सारा जो, इसहाक इब्राहिम जो, सारा ऐं इब्राहिम जो पुटु इसहाक। उन इसहाक खे मुंहिंजा दा पुटु ॼाओ याकूब ऐं ईसू। वरी हेॾो हज़रत इस्माईल खे पुटु ॼाओ, उहो वरी पोटो कंहिंजो बीबी हाजरा जो। हाजरा ऐं इब्राहिम जो पोटो पुटु इस्माईल जो, उन जो नालो रखियईं क़ैदार। छा नालो रखियईं? क़ैदार। क़ैदार, काफ वॾो, ये दाल अलिफ ऐं रे। छा नालो रखियईंसि जो? क़ैदार। चओ चओ छा? क़ैदार। अल्लाह वारनि जा नाला यादि कंदो फ़ाइदो अथव। सुभान अल्लाह। इब्राहिम अलैहिस्सलाम इन वक़्त में ज़िंदहा, पोढ़ो आ, ज़ईफ़ा, रस्ते सां घर मां अचे पियो। हज़रत क़ैदार भॼंदो आयो, यानी इस्माईल जो पुटु, बीबी हाजरा जो पोटो, हज़रत इब्राहिम जो पोटो, ॾाॾा 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 कंदो भॼंदो आयो। हज़रत इब्राहिम क़ैदार खे भाकुर पातो, भाकुर पाए चुमियूं ॾिनियूं, चुमियूं ॾेई कुल्हे ते वेहारियईं। ईअं कुल्हे ते वेहारियईं जे मूंखे ही टुआल पियो आहे, हिकिड़ी टंग हेॾे त ॿी टंग हेॾे। हाणे पोटो हिन कच्छ ते, टियों पोटो कुल्हे ते, पर ही कच्छुनि वारा पोटा सारा जा पोटा हा, कुल्हे वारो पोटो हाजरा वारो पोटो हो। जीअं जो इब्राहिम घर में आयो, बीबी सारा ज़िंदहा ॾिसी चवे थी इब्राहिम ही छा? चई छा है? चई मुंहिंजनि पोटनि ते, जागो था, हाँ साईं, मुंहिंजनि पोटनि जे मथनि ते केदार जा पेर। अदा जेको कुल्हे ते हो न, उन जा पेर हेठि हा न, हिकिड़ो पेर उन जो केदार जो याकूब जे मथे ते, वरी ॿियो केदार जो पेर हज़रत ईसू जे मथे ते, ऐं ॿई कुल्हे में, कच्छुनि में, हू कुल्हे ते त उहा ॾाढी ही न, ऐं वरी पहाज पो बि हो। थोरो कावड़ में चई, हे इब्राहिम छा है? हे छा कयो थी? मुंहिंजा पोटा हेठि, हाजरा जो पोटो मथे, ऐं मुंहिंजनि पोटनि जे मथे ते केदार जा पेर, इहो छो है? इब्राहिम अलैहिस्सलाम भी तो चवे, ऐ बीबी सारा तोखे ख़बर काने हिन केदार जे पेशानीअ में मुहम्मद जो नूर आ। हिन मुहम्मद जे सदके तुंहिंजे पोटनि ते क़यामत ताईं मुहम्मद जा कदम हूंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
ओ हा ओ सारा ख्याल न कजा इए न चजा त छो हिन क़ैदार जा पैर हिननि जे मथे ते आहिनि ईदा इन्ही जे करे जो हिन जे क़ैदार जे नस्ल मां मुंहिंजो मुहम्मद अरबी ईंदो सुभान अल्लाह सभई जो सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह सुभान मुंहिंजा अल्लाह। प्यारा दोस्तो अज़ीज़ो इहा ख़बर थी त टाइम केतिरो हो मुस्तफ़ा कॾहिं आयो खुदा पाक जो कसम आहे इन्ही वाक़े खां पोइ 4000 साल खां पोइ मुहम्मद आयो सुभान अल्लाह सभई जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाढे ॾाढे ज़ोर सां जो सुभान सुभान अल्लाह अल्लाह 4000 साल गुज़री विया 4000 साल जे अरसे खां बाद में आमना जो लाल मुहम्मद करीम आयो उन्ही हज़रत इस्माइल जे ख़ानदान मां इस्माइल खां पोइ हज़रत क़ैदार जे ख़ानदान मां सिधो सो मुंहिंजे महबूब जो ख़ानदान सैयदना अब्दुल मुत्तलिब जो पोटो बणिजो हज़रत अब्दुल्लाह जो पुटु बणिजी जहान में ज़ाहिर थी आयो पर मुंहिंजा दोस्त मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे आमद जी 4000 साल अॻे ई हज़रत इब्राहिम नबी बि ताज़ीम पियो करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह छा सच ॿुधायो असां जहिड़ो आहे न साईं खुदा जे वास्ते मेरी कलमो तो कुतो भरियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको इन जवान खे असां जहिड़ो चवे सो मुंहिंजा दा गुमराह हुआ बेदीना इस्लाम खां खारिजा मुसलमान नाहे मुनाफिका क़ुरान खां जाहिला हदीस खां जाहिला इस्लाम खां जाहिला उनखे का ख़बर कान्हे का जेकॾहिं अकुल हुजे साथ ईअं चवे हा त ॿारो चल ॿिया बि घणा पर जो पुनू सिर सबिन सुभान अल्लाह वाह सोना भिटाई चो सुभान अल्लाह बारो चल ॿिया बि घणा बारो चा ॿिया बि घणा आदम नबी थियो नूह नबी थियो सुलेमान नबी थियो मूसा नबी थियो ईसा अलैहिस्सलाम नबी थियो इस्माइल नबी थियो इसहाक नबी थियो यूसुफ जहिड़ा सोना सोना नबी पैदा थिया बेटा ईसा चए थो ॿारो चल ॿिया बि घणा पर मुंहिंजो पुन्हू सिर सभिनि चढ़ी चांगे ते अची कंदो वर विलियम पोइ मथा माज़ूरनि शल हो तो धरींदो हथड़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्त बिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि वली अल्लाह जे वलियन सुञातो त मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जो शान छा आहे सभई जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मोहब्बत सां दरूद मुंहिंजे महबूब करीम ते त ॻाल्हि बि ॿुधाए छॾिया अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अल्लाह जा वली सचा या मुल्ला सचा अल्लाह जा वली है सही ये मुल्ला त रुगो मानी जे पुठियों पिया फिरण असां जहिड़ा हाँ मां किथे भलो आवा असीं गुनाहगार आहियूं ये मुल्ला मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो जेके मुंहिंजे महबूब जे लाइ साहिमी खयो वेठा आहिनि तारासी खयो वेठा आहिनि तोरनि पिया हीअं हो हीअं न हो अंधा तोखे ख़बर ई कान्हे का भिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो जखरे जहिड़ो जवान ॾिसां को न ॾेह में सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह कड़ू डी त पहुचाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह जखरे जहिड़ो जवान ॾिसां को न ॾेह में मुहड़ मिड़नी मुरसले सरसो संदुस शान फकान काब कौसैन औ अदना मुयस्सर थियुस मकाम उन आगे जा एहसान जय हादी मिलयुम हेड़ो असांजा भाग भला थिया असांजी क़िस्मत भली थी असांखे नबी बि भलियो मिलियो त असांखे पीर बि भला मिलिया सुभान अल्लाह सुभान आओ या न आओ सही असांजो नबी भी भलो त असांजा पीर भी भला जो सुभान अल्लाह सुभान ॾाढे जो सुभान अल्लाह भाग असांजा भला थिया रब असांखे नबी भी भलो ॾिनो मसलक भी भलो ॾिनो क़ुरान भी भलो ॾिनो इमाम भी भला ॾिना मुर्शिद भी भला ॾिना तरीक़ो भी भलो ॾिनो इंशा अल्लाह तबारक व तआला हबीबन जी दामन हूंदी पुछा पाण ग़रीब कढ हूंदासीं सुभान अल्लाह पर अदब कजा बेअदबी न कजा गुस्ताखी न कजा रुगो अदब न अदब वारन सां मोहब्बत कजा बेअदबन खां भॼ परे बेशक कॾहिं कॾहिं वरी तव्हां चवंदा यार अदा छा कयूं हो भी कुरान था पढ़नि हो भी कुरान था पढ़नि हो भी कुरान हो भी असांजो जहिड़े सां वञे ई न अॼुकल्ह हिकिड़ी जमात पैदा थी आहे सदाइनि बि सुनी था जागो था नंढ अथव हा साईं जागो सुन्नी बि सॾाइनि था पीरी मुरीदी बि कनि था पर बाबा कंहिंखे न ॻाल्हाइजे
कंहिंखे घटि वधि न ॻाल्हाइजे बसि कंहिंखे न चओ बसि हू बि भला तव्हां पंहिंजे कम सां कमु ठाहे वठायो मां थो चवां ख़ुदा जो कसम आहे इन्ही नज़रिए वारा बि मुनाफ़िक़ अथव बेशक बेशक चओ छा आहिनि इहे मुनाफिक मुज़ब्ज़बीन बैन ज़ालिक ला इलाहा उलाए वला इलाहा उलाए अब हेॾे निहार जेको चवे त दा हिकिड़े पासे मुट्र आहे ॿिए पासे खीर आहे ॿई हिकु जहिड़ा ॾाढे त ॻाल्हि तौबा से तौबा जेको ईअं चवे हुनखे छा चवंदे सुलह कुली यार वीचारो शरीफ़ माण्हू आहे कंहिंजी गिला ई नथो उनखे छा चवंदो सुठो माण्हू आहे गिलाई कंहिंजी कोन थो करे हिकिड़े पासे खिनज़ीर आहे ॿिए पासे ॿकर आहे ॿई अलाह जा मिड़ी ख़ैर आहे कंहिंजी गिला थोरी करे अञा मिसाल ॾियां पर टाइम कोन्हे हाणे मूंखे ॿुधाए त ईअं चवण वारो हू बि सही उनखे सहक ते चवंदो सुठो चवंदो या बेईमान चवंदो बेईमान ॾाढे त चओ छा चवंदो अरे ख़ुदा जो कसम आहे हिकिड़ो थो चवे त मुहम्मद करीम जहिड़ो न को आयो न को ईंदो न को ॼाओ न को ॼमंदो हबीब पाण थो फरमा अय्युकुम मिस्ली अना अबीतु इंद रब्बी हुव युतइमुनी व यस्कीनी केरु आहे मां मुहम्मद जहिड़ो केरु बि मां जहिड़ो कोन्हे ज़ाहिर में मां तव्हां सां गुज़ारींदो आहियां पर हक़ीक़त में मां राति पंहिंजे रब वटि गुज़ारींदो आहियां मुंहिंजो रब मूंखे खाराईंदो बि आहे त पीआरींदो बि आहे हिकिड़े जो अक़ीदो आहे त मुहम्मद करीम 1.25 लख नबियनि जो सरताज आहे हिकिड़े जो अक़ीदो आहे त मुहम्मद करीम नूरुन अला नूर आहे हिकिड़े जो अक़ीदो आहे त मुहम्मद करीम बा अख्तियार आहे हिकिड़े जो अक़ीदो आहे त मुहम्मद करीम ऊंदाही में बि ईअं ॾिसंदो आहे जीअं ॾींहं जो ॾिसबो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॿियो वरी इन्ही जे उबतड़ भित जे पुठियां जी ख़बर कानसि नऊज़ बिल्ला मरी मिटी थी वियो नऊज़ बिल्ला उनखे का ताक़त कान्हे नऊज़ बिल्ला हू असां जहिड़ो खाईंदो पीअंदो हो अबो हुस अमड़ हुस ज़ालू हुस बच्चा हुस कोन हो छा असां जहिड़ो मुंहिंजा दोस्त अदीज़ हाणे मूंखे ॿुधाए त ॿिन्हीअ खे मुंहिंजा भाउ अदीज़ जेको हिकिड़ो हीअं चवे ॿियो हीअं चवे ऐं वरी ॿियो चवारो चवे थो ॿई ठीकु मां थो चवां इहो वॾो मुनाफ़िक़ इहो आहे हुन खां बि बेशक छाजे करे हू हिकिड़े पासे त आहे हिकिड़े पासे त बीठो आहे पर ही जेको ॿिन्हीअ खे सच थो चवे इहो मां थो चवां हुन बदमाश खां बि वधीक बदमाश आहे अल्लाह ताला जो क़ुरान फरमाईंदो आहे इन्नल मुनाफिकीन फि दरकिल अस्फल मिनन नार मुनाफिक उन्ही खे चइबो आहे जो हुन सां बि पूरो हुनखे बि सच ते चवे हुनखे बि सच ते चवे अल्लाह ताला फरमाए थो मां इन जे लाइ फ़ैसिलो कयो आहे इन्नल मुनाफिकीन फि दरकिल अस्फल मिनन नार काफ़र अञा मथे हूंदा पर मुनाफिक त दोज़ख जे सफ़ा हेठे तरे में हूंदो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकाश असांखे बचाए भिटाई चवंदो आहे दूर तन्हीअ खां लॾे चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह दूर तन्हीअ खां लॾे जंहिंजी मुहड़ नाहे मलीर ॾे पखातन पापिन खां परे परां अॾे हाणे छाग तन्हीअ जी छॾे जेको धनारं धार चरे सुभान अल्लाह हेॾे निहार हिकिड़ो माण्हू आहे जेको तुंहिंजे पीउ खे पेरे थो पए हिकिड़ो माण्हू आहे जेको तुंहिंजे पीउ जा हथ थो चुमे हिकिड़ो माण्हू आहे जेको तुंहिंजे पीउ खे हार थो पाराए हिकिड़ो माण्हू आहे जेको तुंहिंजे पीउ खे बिस्तरे ते थो विहारे हिकिड़ो माण्हू आहे जेको तुंहिंजे पीउ जी इज़त थो करे ॿियो माण्हू आहे जेको तुंहिंजे पीउ जो पटको थो लाहे भूंडा थो ॾिएसि मुंहिंजा दा धिका थो ॾिएसि हाणे ॿिन्ही खे चओ ॿई भला जेको चवे ॿई भला सो हथ मथे खणे अबा ॿिन्हीअ खे भलो चइबो हथ त मथे खणो ॾिसां मां न साईं कोन चए ॿई भला चइबा न साईं पर जेको ॿिन्ही खे भलो चवे सो उहो भले चवण वारो पुट हिलाली या हरामी हरामी ॾाढे त चओ हरामी जेको पीउ जो हिकिड़ो पटको लाहे ॿियो पीउ खे हार पाराए हिकिड़ो पीउ खे भूंडा ॾे ॿियो पीउ तुंहिंजे पीउ जी मुजादा इज़त करे हथ चुमे पेर चुमे ऐं ॿिन्ही खे छा चए ॿई भला कंहिंजी गिला न कबी अड़े पीउ क़बर में पूरे मोटी वेंदी
मदीने जो मीर चवे तो अब्बो मोटी वींदी अद्धो मोटी वींदी सब मोटी वींदई कब्र में मां ईंदो सा सुभान अल्लाह सुभान केर अल्लाह भी साथ कोन ॾींदी केर भी कब्र में कोन ईंदी कब्र में ईंदो त मुहम्मद अरबी ईंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुंहिंजा अदा जेको ॿिन्ही खे चवे सच माना पीउ जी गिला करण वारो पीउ खे गारन ॾियण वारो भी ठीक हो हू भी ठीक हो अहिड़ो पुट हरामी आ मां अब्दुल रहीम भी तभी चवंदो आहियां त जेके ॿिन्ही पासन खे वाहन था हू भी सच्चा हू भी सच्चा मां तो चवां इन जहिड़ो ॿियो को हरामी आहे कोन को अल्लाह पाक शर्तो असांखे ईमान नसीब फरमाए क़यामत में महबूब जाड़ो कंध खणण जहिड़ा हुजऊं सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं कैसा नफ़रत न कजे कैसा नफ़रत न कजे कैसा नफ़रत न कजे वाह जान तू तो चवी कैसा नफ़रत न कजे तू सच्चो या अल्लाह जो कुरान सच्चो अल्लाह जो कुरान सच्चो खुद कुरान अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो वला तक़उद बाद ज़िक्रा मअल कौमिज़ ज़ालिमीन जेसी ताईं तोखे ख़बर कान ही तो ॾिठो ॾाढ़ी वारो आ निमाज़ी आ सालिह आ निमाज़ पढ़े तो भलो माण्हू आ ठीक आ भले जी इज्जत कबी तोखे ख़बर कान ही पर जमल ख़बर पवई त चवे तो नबी मां जहिड़ो आ नबी खे इल्म ग़ैब कोन्हे नबी खे भित जे पुठियां जी ख़बर कान्हे नबी हाज़िर नाज़िर कोन्हे नऊज़ बिल्लाह नबी मरी मिटी थियो नबी के को इख्तियार कोने सबनी के अमल छडाईंदा नबी कोन छडाईंदो हाणे ख़बर पई अल्लाह ताला फरमाए तो वला तक़उद बाद ज़िक्रा मअल कौमिज़ ज़ालिमीन माना जेसी ताईं तोखे ख़बर कान ही मयार कान हुई पर हाणे ख़बर पई थी मां रब झलाए तो इन पलीत सां वेह भी न सुभान अल्लाह वला तक़उद वेह भी न हाणे सच ॿुधा अल्लाह सचो या तू सचो अल्लाह ज़ोर सां चओ अल्लाह सच्चो कैसा नफ़रत न कजे खुदा तो चवे त नवे नवे ॿी आयत पढ़ वला तरकनु इलल्लज़ीन ज़लमू फतमस्सकुम नार इन ज़ालिमन इन बदमज़हबन इन गुस्ताखन इन बेअदबन जे लाइ रब करीम फरमाए तो वला तरकनु इलल्लज़ीन ज़लमू इन्हनि ज़ालिमन ॾे लाड़ो भी न कजो जेकॾहिं तव्हां ज़ालिमन ॾे थोरो भी लाड़ो कंदो फतमस्सकुम नार तव्हांखे अल्लाह जे जहन्नम जी बाहि साड़े भस्म करे छॾींदी जेकॾहिं पंहिंजो ईमान सिर बचाइणो थी त मुहम्मद करीम जी दामन वठ दुश्मननि खां भॼी बेज़ार थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह बेटा साहब छा तो फरमाए अंदर कारो कां सुभान अल्लाह त कर सुभान अल्लाह अंदर अंदर कारो कां बाहर बोली हंझ जी बाहर बोली कंहिंजी ॾाढे त चयो हंझ जी ठहियल ठुकियल ठपियल हरामी बेशक सही बेशक ॾिसण में सुहिणो साबित माशाअल्लाह सुनतूं वरती पियो फटका ॿधा पिया ॾाढी ठही पई आहे नेक सालिह अंदर में वरी अंदर कारो को बाहर बोली हंझ जी शाह साहब फरमाए तो अहिड़ो ठलो था भञी भोरा छो न करी सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहो ठलो थियो आहे इन ठले चकर खे बंदि करे छॾ मुंहिंजा दोस्त दीदर मां कुझु न वणंदी अञा ईअं थींदी जो तुंहिंजे दिलि खे कारो कंदो पाण त अंदर जो कारो आहे तुंहिंजे दिलि मां इश्क़ मुहम्मदी कढंदो मोहब्बत जूं ॻाल्हियूं कढंदो आहिस्ता आहिस्ता जीअं न कुओं खोटींदो आहे खोटींदो खोटींदो टुकींदो टुकींदो लखनि किरोड़नि जा गिल्म गाली जा टुके बेकार करे छॾींदो आहे इहो बि अहिड़ो मुनाफ़िक़ आहे ईमान जो चोर कुओ आहे जेको तुंहिंजे दिलि खे टुके टुके इश्क़ मुहम्मदी ख़तम कंदी अहिड़े वटि वेह वेह तन्ही वटि वेह वेही जे ॼाणनि मता वेही साण ॿियनि ऐं वेही वक़्तु विञाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह खिल तन्ही असां खिल खिली जे ॼाणनि मता खिली साण ॿियनि ऐं खिली खुलम पिराए
ओ मुंहिंजा प्यारा दोस्त हल तनीअ सां हल हली जे ॼाणन मतां हली साण ॿियनि ऐं हली हाल विञाए अल्लाह वारनि सां वेहो इश्क वारनि सां वेहो मोहब्बत वारनि सां वेहो त तोखे रसूलुल्लाह जे इश्क जूं ॻाल्हियूं कंदा उन्हनि खां भॼ परे अचनि त जाइ छॾे वञ नफ़रत करे वञ तुंहिंजे घर में अचनि त पहुंचा दा उनखे का खुशामद न कर ओ मुंहिंजा दोस्त दी त इंशाअल्लाह ताला इन तुंहिंजे हाल खां मदीने जो मीर वाक़िफ़ आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजे दुश्मन खे न को चांहि पीआरे पर पुठ त मूंखे ख़बर कान्हे पर मां अखियुनि सां ॾिठा त मुंहिंजो बि यार सॾाए थो वरी मुंहिंजे दुश्मन खे बि चांहि पीआरे थो मूंखे हुन सां मोहबत वधंदी या खुटंदी खुटंदी सही खुटंदी ॻाल्हायो था भाउ खुटंदी मोहम्मद अयूब फ़कीर सां हाणे नई याथा यारी रखूं हाणे असां सां बि यारी रखे वरी संगे चवां असांजे दुश्मन खे बि चाहियूं पीआरे ख़बर पइजी वञे साईं आशिक़ अली शाह जो त ग़ुलाम आहे साईं सां बि मोहबत अथसि पर भला जेकॾहिं साईं जे दुश्मननि सां गॾु वेठो हुजे साईं खे ख़बर पए सच ॿुधाए साईं जे असांजे दिलि में उन जे लाइ मोहबत वधंदी या खुटंदी खुटंदी सही खुटंदी खुटंदी बेशक साहिरा खुटंदी त असां सां बि पूरो हुननि सां बि पूरो लॻो पियो आहे इन सां मुजादा कतो तालुकात कबो सम्झाइबो हेकर ॿीहर पोइ बाबा ठीकु आहे हल पंहिंजी मुंहं ते ख़ुदा जो कसम आहे असांजे हर हाल खां मदीने जो मीर वाक़िफ़ आहे आहे बेशक बेशक रसूलुल्लाह खे तुंहिंजे मुंहिंजे अमल जी ख़बर आहे मां अॻे बि ॿुधायो आहे तोखे वरी बि ॿुधायां नवाब शाह जो बुज़ुर्ग हो बान जी ज़ियारत कई ही हज़रत मौलाना मोहम्मद हाशिम अंसारी सभई जो रहमतुल्लाह अलैह रहमतुल्लाह अलैह मुंहिंजे उस्ताद साईं मौलाना मोहम्मद सालिह रहमतुल्लाह अलैह जो बि उस्ताद हो सुभान अल्लाह जॾहिं हुर मार्शला लॻी हुरनि जी मार्शला 1940-42 में उन ज़माने में मुंहिंजो उस्ताद बि हुर हो पर आलिम हो उहो बि लोढ़े में नवाब शाह में क़ैद वञी पियो जेल में पियो त ॾींहं जो छुटी ॾींदा हुआ राति जो जेल में हूंदा हुआ पोइ ॾींहं जो उस्ताद छा कंदो हो ॿिया फ़क़ीर वञी मज़दूरी कंदा हुआ उस्ताद वञी मदरसे में पढ़ंदो हो सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह उस्ताद साईं जो उस्ताद हो ऐं मौलाना मोहम्मद हाशिम एॾो वॾो वली शख़्स हो जो रोज़ानो हुनखे इशा जी नमाज़ खां पोइ सुम्हण खां पोइ रसूलुल्लाह जी ज़ियारत थींदी हुई सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाँ साईं अहिड़ा अल्लाह जा वली थी गुज़रिया जेको रोज़ रसूलुल्लाह जो दीदार थिए सुभान अल्लाह असां त सिकी 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 अछियूं ॾाढियूं थियूं अञा दीदार कोन थो थिए कुर्बान हबीब जे उन आशिक़नि तां जिन खे रोज़ानो दीदार थींदो हो अल्लाह खां दुआ घुरूं था उन आशिक़नि जे सदके शल असांखे बि दीदार थी पवे चओ आमीन ॾाढे चओ आमीन ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ो मुस्लमान भाइरो मख़दूम मौलाना मोहम्मद हाशिम अंसारी पाण फरमाए थो त वहाबी हिकिड़ो मौलवी हो गुलामुल्लाह नालो होसि पिंडी जो हो मशहूर वहाबी हो वहाबन खे वॾो आलिम चवंदा हुआ उहो नवाब शाह आयो मूंखे ख़बर पई तक़रीर जा माण्हुनि जी शुरू थी मां तक़रीर में कोन वियुसि पर पंहिंजे मदरसे जे छत ते कुर्सी रखी लाउड ते आवाज़ पियो अचे त ॿुधां वहाबिन जो वॾो आलिम आहे छा थो चवे साईं मोहम्मद हाशिम रहमतुल्लाह अलैह फरमायो त 20 मिंट बि मां वेही न सघयुसि अहिड़ी महबूब जी गिला कयई अहिड़ी तौहीन कयई जो मूं तौबह तौबह करे ॾाढो ॾुख थियो त मां छो पंहिंजा कन ख़राब कया हेठि लही आयुसि उन ख़बीस जूं तक़रीरूं मूं पाण ॿुधियूं बेअदब हूंदो हो तक़रीर कंदे कंदे क़िबला हिकिड़े दफ़े चई ये टांग है मेरी ये टांग है बुलाओ अपने पीरान पीर को मेरी टांग तोड़े अल्लाह सॼो अब्दुल कादर खे काथे आ मुंहिंजी टंग वढे काथे आ पीर तव्हांजो कूड़ था हणो या दस्तगीर करे छिता थी पिया सॼो पीरान पीर खे मुंहिंजी टंग टिड़ी करे हाय हाय देर गीरद सख्त गीरद मरतुरा डमिरजी ॾेह धणी अहिड़ो डमिरियो दुबई वियो तकीर पियो करे तकीर कंदे कंदे दौरो पियुसि वञी किरियो हेॾा दोॾा निकिरी आया हेॾी जिभ निकिरी आई डॉक्टरनि वस कया तड़पी तड़पी जे वॉलीबॉल टप ॾींदो आहे ईअं टपी टपी 15 मिंटनि में मरी वियो शक्ल ॾिसण जहिड़ी कान हुई डॉक्टरनि वेढ़े सेड़े पिंडी मोकिलियो ऐं मथो लिखी छॾियो त हिनखे ॾिसजो न अल्लाह हेॾी जिभ निकिती पई हुजे तारा निकिता पिया हुजनि मां अॼु बि तोखे चवां थो ख़ुदा जो कसम आहे आशिक़ रसूल मरी वञे 10 सालनि खां पोइ हुनजी क़बर खोट वहाबी मरी वञे
3 ॾींहंनि खां पोइ हुन जी क़बर खोट आशिक़े रसूल जो चेहरो गुलाब जहिड़ो हूंदो, हुन जी शक्ल सूर जहिड़ी थी वेंदी। बेशक बेशक सची ॻाल्हि आहे। ओ बेअदब तोखे ख़बर ई कान्हे का तो गुस्ताखी कई आहे मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जे शान में। अल्लाह पाक जे महबूब जो अदब कर त ख़ुदा तुंहिंजो शान बुलंद फरमाए छॾे। सुभान अल्लाह। मौलाना मोहम्मद हाशिम फरमायो त मूंखे ॾाढो ॾुख थियो, मां रोई रोई छो ॿुधमि हे गुस्ताखी जूं ॻाल्हियूं मूं छो ॿुधियूं। रोई रोई पंहिंजे कमरे में सुम्ही पियुसि, निंड अची वई, सॼी राति गुज़री वई, मूंखे रसूलुल्लाह जो दीदार कोन थियो। अल्लाह अल्लाह बेशक। हाय हाय ॿी रात गुज़री, हबीबन जो दीदार कोन थियो। अल्लाह। वरी 3 रात गुज़री, मूंखे महबूबन जो दीदार कोन थियो। रुन से गिची में गारो विधुमि, या हबीब अल्लाह मूंखां कहिड़ी खता थी आहे, रोज़ ज़ियारत थींदी आहे, अॼु 3 रातियूं गुज़रियूं हल। 3 रात खां बाद में ॾिसां त सुभान अल्लाह रहमतल लिल आलमीन मुंहिंजे हुजरे में आया आहिनि। हिकिड़े पासे इमाम हसन आहे, ॿिए पासे इमाम हुसैन आहे, मुंहिंजे मथां अची बीठा पर ॾमिरल पिया ॾेखारजनि। इमाम हसन ऐं इमाम हुसैन पिया चवनि नाना, चओ सुभान अल्लाह। ओ नाना ए मौलवी मोहम्मद हाशिम इहो बि वहाबिन जूं तकरीरूं ॿुधंदो थी। हबीबन फरमायो हसन हुसैन इन्हीअ जे करे त मां हिन खां नाराज़ थियो आहियां। हसनैन करीमैन चवनि था नाना असांजो आशिक़ आहे, असांजो सुन्नी आहे, असां सां मोहब्बत कंदो आहे, नाना तोसां बि मोहब्बत कंदो आहे। ग़लती थी वई आहे, असां ॿई बचड़ा तोखे पारत कयूं था, मोहम्मद हाशिम सां परची वञ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हबीबन खिली ॾिनो, महबूब मुरकी पिया, महबूब जो चेहरो गुलाब खां वधीक टिड़ी पियो। मूंखे भाकुर सां लाए फरमाइनि था आइंदह चवां थो ख़बरदार वहाबिन जूं तकरीरूं न ॿुधजा, इहे मुंहिंजा बेअदब थी। मालूम थियो त मुंहिंजे मदीने वारे मीर खे असांजो हाल मालूम आहे। सुभान अल्लाह। आहे या नाहे? आहे सही सच आहे। ॿुधा मुस्तफ़ा खे ख़बर पवे थी या न? पवे थी सही जे पवे। मुस्तफ़ा खे ख़बर पए थी त भरज परे निभागन खां बद मज़हबन खां परे थी मता साईं ॾमिरजी पवई। मुंहिंजा अदा शेख शिबली फरमाए थो मां काबे जो तवाफ़ पियो कयां, चवई तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह शल तो असांखे काबे जो तवाफ़ नसीब करे, आमीन। महबूब जे बैत जी रब करीम ज़ियारत नसीब फरमाए, आमीन। मदीने जो बार बार दीदार थे। आमीन। हज़रत शेख शिबली फरमाए थो मां तवाफ़ पियो कयां, तवाफ़ कंदे मुंहिंजे अॻियां 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 हिकिड़ो नौजवान सुहिणो ख़ूबसूरत हले पियो, पर तवाफ़ में पढ़े पियो सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद। ॾाढे चओ सल्ले अला रसूलिल्लाह सल्ले अला मुहम्मद। सुभान अल्लाह। तवाफ़ में 7 चक्कर ॾिबान, घणा? 7 चक्कर। हर चक्कर जी दुआ धार आहे। बेशक। पहिरें चक्कर में हिकिड़ी दुआ, ॿिए चक्कर जी वरी ॿी दुआ, 3 चक्कर जी 3 दुआ। ही दुआऊं कोन पियो पढ़े, मुंहिंजे हबीब ते सलातो सलाम पियो पढ़े। शेख शिबली चयो त मां बांह खां वठी चयोमांसि ओ नौजवान तोखे तवाफ़ जूं दुआऊं नथियूं अचनि छा? चई अचनि थियूं। पोइ दुआऊं नथो पढ़ी, रुगो थो पढ़ी सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद। नौजवान मूंखे चयो शेख शिबली तवाफ़ तूं बि पूरो कर, तवाफ़ मां बि पूरो कयां, तवाफ़ खां पोइ नफ़िल तूं बि पढ़, तवाफ़ खां पोइ मां बि नफ़िल पढ़ा, तवाफ़ खां नफ़िल खां पोइ तूं बि दुआ घुर, मां बि दुआ घुरी वांदो थियां। इन काबे जे आॾो वेही तोखे ॿुधायां त मां दुरूद छो पढ़ंदो आहियां। सुभान अल्लाह
हज़रत शेख शिबली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था हू भी वांदो थियो मां भी वांदो थियुसि चयोमांसि नौजवान ॾे ख़बर कहिड़ी ॻाल्हि आहे चई क़िबला मां दरूद जो मोजज़ो ॾिठो आहे मां दरूद जो कमाल ॾिठो आहे छा ॾिठुई बाबो मुंहिंजो ऐं आऊं ॿ पहाड़ मां अचूं पिया रस्ते सां हलंदे हलंदे ट्रिपारी थी वई आहे थर्रा बर्रा जबला पहाड़ा का आबादी कान्हे ट्रिपारी जे नमाज़ खां बाद मुंहिंजे बाबे खे पेट में सूर पियो एतिरो शदीद सूर पियो जो सिज लथे ताईं तड़पी तड़पी मुंहिंजो बाबो जबल में मरी वियो सुभान अल्लाह न को ओही न को वाही न को ओसी न को बि कोन हुजे परेशान थियुसि बाबे जूं अखियूं हथ पेर ठाहे कपिड़ो विझी वेही रहियसि रोआ वेठो हिकिड़ी गणती बाबो मरे वियो आहे ॿियो गणती पहाड़ में क़बर केरु खणाईंदो टीं गणती कफन जे लाइ कपिड़ो काथऊं आणियां चौथी गणती त कांधी केरु थींदा जनाज़ो केरु पढ़ाईंदो इन फिक्र में वेठो हुजां दिलि में चयमि त बाबे जो मुंहुं त खोलियां मुंहुं जो खोलियां त बाबे जी शक्ल बि बदिलजी वई हुई अल्लाह अल्लाह बी गणती वरायो भला सुबुह जो कंहिंखे सॾे बि अचां त माण्हू ॾिसी चवंदा तुंहिंजे पीउ जो अहिड़ो हाल छो थियो आहे रोई 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 वेही रहियुसि निंड बि कान पई अचे कमल कमल निंड पई अचे आधी रात जो थोरी निंड आई आहे मुंहिंजो भाग खुलियो अञा जो निहारियां त मदीने जे तरफ़ खां रोशनी हलंदी पई अचे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो रोशनी मुंहिंजे क़रीब आई अञा जो ॾिसां त रोशनीअ में नूरानी चेहरे वारो सिज चंड खां सुहिणो जवान आयो आहे मुंहिंजे बाबे जो कपिड़ो हटायई फमसहु बियदिहिल मुबारका उन बरकत रहमत वारे जवान मुंहिंजे बाबे जे मुंहुं मुबारक जे मथां हथ जो घुमायो त बाबे जो मुंहुं ईअं पियो भरे जीअं चोॾहीं जो चंड हूंदो आहे सुभान अल्लाह मूंखे फरमाइण लॻा ओ नौजवान गणती न कर गम न कर तुंहिंजे पीउ जा कांधी सुभाणे 1,000 ईंदा इज़त सां दफ़न कराए वेंदा फिक्र न कर मां वञा थो मां अॻिते वधी चयो सोना तूं केरु आहे तारीफ़ त कराए नालो त ॿुधाए ज़ात त ॿुधाए एॾो कुर्ब कयूं थो वञी आहीं केरु पाण फरमायूं कोन थो सुञाणी चई क़िबला मां तव्हांजी अॻे ज़ियारत कान कई आहे फरमायूं था मां आमना जो लाल मोहम्मद मीर आहियां सवा लख नबीअ जो सरदार आहियां तुंहिंजो ऐं तुंहिंजे पीउ जो नबी आहियां तव्हां मुंहिंजा उम्मती आहियो ओ साईं मुंहिंजे बाबे ते कीअं करम कयो आहे तुंहिंजो पीउ रोज़ानो सांझीअ जी निमाज़ खां पोइ 100 दफ़ा सलातो सलाम पढ़ंदो हो रोज़ मां मोहम्मद करीम वटि पहुचंदो हो अॼु हिन जो कोन पहुतो ख़बर पई त झंग में मरी वियो आहे गुनाहनि जे करे शक्ल बि बदिलजी वई आहे कफन दफ़न वारो बि कोन्हे मां मोहम्मद करीम फ़ैसिलो कयो त मां पंहिंजे आशिक जो मुंहुं ठीकु करे अचां मां फ़ैसिलो कयो त दुरूद सलाम पढ़ण वारे जे जनाज़े जो इंतज़ाम करे अचां उन दुरूद जे बरकत जे करे केॾो बि गुनहगार आहे पर जेको असां सां निभाईंदो आहे असां बि हुन सां निभाईंदा आहियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे तूं फिक्र न कर तुंहिंजे पीउ जो सुबुह पढ़े कमु ठही वेंदो हबीब रवाना थी विया मां ख़ुशि थी वियुसि सुबुह थियो उभरंदे पासे खां 1000 माण्हू आया उलहंदे पासे खां 1000 माण्हू आया ॾखण जे पासे खां 1000 माण्हू आया उतरां बि 1000 माण्हू आया सभई पिया चवनि ओ नौजवान तुंहिंजो पीउ त को भाग वारो हो असां सभिनी खे राति रसूलुल्लाह दीदार करायो आहे असां सभिनी खे रसूलुल्लाह फरमायो आहे त मुंहिंजो महिमान सुतो पियो अथव उन जो जेको जनाज़ो पढ़ंदो उन जे जन्नत जी ज़मानत मां मोहम्मद ॾींदो आहियां सुभान अल्लाह तुंहिंजे पीउ जो कहिड़ो अमल हो उन चयो त मुंहिंजे पीउ जो ॿियो को बि अमल कोन हो चवंदो हो सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन मालूम तो त मुस्तफ़ा के असांजे हाल अफ़ाल जी ख़बर आहे 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 साईं पोइ ॾिघायूं छॾे ॾे बेशक जे हाल जी ख़बर आहे त पोइ ॾिघायूं न कर दा ज़नाऊं न कर चोरियूं न कर कूड़ न ॻाल्हाए अबे अम्मा खे न रंजा बेअदबियूं न कर बुरा कम न कर शराब न पी व्याज न खा हराम न खा नमाज़ कज़ा न कर छो त हबीब खे सभु ख़बर आहे महबूब मथां ॾमिरजी पए पर जे तोखे महबूब सिजदे में ॾिसंदो त दुआऊं कंदुई
बेशक। महबूब तोखे नमाज में ॾिसंदो तो दुआऊं फरमाईंदी, महबूब तोखे दुरूद सलाम में ॾिसंदो तो तोखे दुआऊं फरमाईंदो। जे तुंहिंजो ईमान ऐं अक़ीदो आहे त हबीब असांजे अमल खां वाक़िफ़ आहे त बद मज़हब हुजे, बुजादा सहाबा जो गुस्ताख आहे, भॼ उन्हीअ खां, अहल बैत जो गुस्ताख आहे, भॼ परे उन्हीअ खां, वलियन गौसन कुतुबन जो गुस्ताख आहे, भॼ परे उन्हीअ खां, नबी खे पाण जहिड़ो चवे भॼ परे उन्हीअ खां, इल्म ग़ैब जो इनकार करे भॼ उन्हीअ खां, मुस्तफ़ा जे नूर जो मुनकर आहे भॼ परे उन्हीअ खां। इंशा अल्लाह ताला मुंहिंजो महबूब को न छॾींदो। बेशक मिठाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे त हली ईंदुम हो तो चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हली ईंदुम हो तो पर आऊं बेअद भरी थिया मता चवे उहो तोखे कम ॾींदो भला ईमान त हूंदी इन्हनि निभागनि चंडनि जे सोबत में ईमान विञाए वेहंदे, ईमान वियो त हबीब खां परे थी वेंदे। मुंहिंजी दुआ है रब करीम खां ख़ुदा ताला तव्हांखे असांखे हबीब जो अदब नसीब फरमाए, आमीन। महबूब जो शान सुञाणप जो तौफ़ीक़ अता फरमाए, आमीन। दोस्त ऐं दुश्मन जी शनास नथी फरमाए। आमीन। अल्लाह पाक मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाए, तव्हांजी बि हाज़िरी क़बूल फरमाए। आमीन। हाणे साईं जो असां सां सभिनी खे इंतज़ारु आहे। साईं किताब लाजवाब फरमाईंदा, ख़ैर जो ताज़ो कल्ह मदीने शरीफ़ खां पहुता आहिनि। तव्हांजे लाइ असांजे लाइ दुआऊं घुरंदा, इंशाअल्लाह कंदो बेड़ा ई पार थी वेंदा। आमीन। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। हल्की दड़ खालिक अल्लाह मुखे मिठो मदीनो ॾेखार।